अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम एजुकेशन इन फोकस सां गॾु आहियां तव्हांजो होस्ट नवीद नाज़िम जतोई। नाज़रीन, जीअं तव्हांखे ख़बर आहे त तालीम जे जेका आहे मुख़्तलिफ़ इशूज़ ते असां हिन पंहिंजे प्रोग्राम में गुफ़्तगू कंदा आहियूं, ख़ासि तौर ते सिंध जी तालीम जे हवाले सां। हिकिड़ो जेको तमामु घणो असां तालीम जे हवाले सां मसइलो ॾिठो आहे त एग्ज़ामिनेशन में असां वटि जेको कॉपी कल्चर रहियो आहे, हुनजे करे जेका तालीम आहे असांजी उहा तमामु घणी मुतासिर थी आहे। असां वटि जेका क्वालिटी आहे तालीम जी उहा सुठी नथी अचे। जेका इवन यूनिवर्सिटी जा असां वटि स्टूडेंट्स ॿाहिरि अचनि था, मुख़्तलिफ़ जॾहिं नौकरियुनि जे लाइ मुख़्तलिफ़ ऑर्गेनाइज़ेशन्स में वञनि था त हुते हिकिड़ो जनरल तासुर इहो आहे त सिंध जी जेका मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी जा स्टूडेंट्स निकिरनि था उहो को कॉपी कल्चर जे थ्रू अचनि था ऐं तमामु को सुठो जेका आहे माशरे में हिकिड़ो जेका आहे उनजो किरदारु अदा नथा कनि, एॾा प्रोडक्टिव न आहिनि। कुझु हल्कनि जो इहो आहे जंहिंसां यकीन इख़्तिलाफ़ बि करे सघिजे थो, पर हिकिड़ो जनरल परसेप्शन इहो ठहियलु आहे त हिन कॉपी कल्चर जे करे ऐं जेका आहे असां जेका तालीमी निज़ाम आहे उनखे तबाह करे छॾियो आहे। हिन सिलसिले में हिकिड़ी थोरी रीसेंट असां टाइम हिकिड़ी डेवलपमेंट ॾिठी जेका हीअ जेको सॼो इम्पैक्ट असांजी सोसाइटी जे हवाले सां ठहियलु हो, हिकिड़ो हुनजे हिकिड़ो नफ़ी थी आहे त कुझु अरसे पहिरियों जेका यूनिवर्सिटी आहे शहीद बेनज़ीराबाद, हुनजे अंडर जेके एग्ज़ामिनेशन कंडक्ट थिया हुन में जेका आहे हिकिड़ी लेटेस्ट जेके गैजेट्स आहिनि, टेक्निकल हाणे जेका एडवांसमेंट अची वई आहे, CCTV कैमराज़ आहिनि, हुनजे मदद सां जेका आहिनि एग्ज़ामिनेशन कंडक्ट कया विया ऐं कॉपी कल्चर खे रोकण जे लाइ हुनजी मदद सां, फुटेज जी मदद सां हिकिड़ो जेको आहे स्टेप खयो वियो। ॾिसूं था त हू केतिरी हद ताईं कामयाबु थियो आहे। जेका बेनज़ीराबाद यूनिवर्सिटी आहे हुनजे हवाले सां असां जेका हुनजो छा स्कोप आहे, छा हुनजी पंहिंजे दिमाग़ में आहिनि त हू कीअं हुनखे बहितर करे सघनि था, ॿियनि यूनिवर्सिटी जेका असां जूं आहिनि हुन खां मुख़्तलिफ़ कीअं थींदी। हिननि सभिनी इशूज़ ते असां जेका आहे गुफ़्तगू करण जे लाइ पंहिंजे स्टूडियो में दावत ॾिनी आहे वाइस चांसलर साहिब खे ऐं वाइस चांसलर साहिबु अरशद सलीम साहिब खां सॼो यूनिवर्सिटी जो जेको हिकिड़ो बैकग्राउंड आहे, यूनिवर्सिटी जे हवाले सां जेका विज़न आहे, यूनिवर्सिटी जे हवाले सां जेका डिफरेंस जेका आहे उहा कीअं आहे, उहा हुननि ते गुफ़्तगू कयूं था, पुछूं था त जेका आहे कीअं सम्झनि था त तालीम जे हवाले सां बहितरी अची सघे थी, क्वालिटी जे जेका हवाले सां ख़ासि तौर ते जेका आहे हुन में केतिरो फ़र्क़ु अची वेंदो। हिननि सभु इशूज़ ते गुफ़्तगू कयूं था। अचो त जेका आहे तव्हांखे मिलायूं था ऐं तव्हांजे साम्हूं इन सभु इशूज़ खे रखूं था। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सर, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मुंहिंजे प्रोग्राम में आयो, नंबर 1। नंबर 2, तव्हां जेका आहे हिकिड़ी ओवरऑल जेका सिंध जी तालीम जे हवाले सां हिकिड़ो फीडबैक आहे तव्हांजो, ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हांजो पार्ट एंड पार्सल आहे हुन सिस्टम जा, त तव्हां ख़ासि तौर ते जेका हायर एजुकेशन आहे असांजी हुन सेटअप खे कीअं था ॾिसो? सभिनी खां पहिरीं मां थोराए थो आहियां तव्हांजो तव्हां असांखे इनवाइट कयो ऐं पंहिंजो मौक़िफ़ बि ॾियूं था। बिसाइड्स दैट असां ॾिसूं था कि ही सिंध में जेको तालीम जो जेतिरो बि स्कोप आहे, आई डू सी दैट इट्स वेरी ब्राइट। असां ना उम्मीद न आहियूं, क़तन न आहियूं, ऐं आई एम वेरी होपफुल दैट द एजुकेशन सेक्टर इज़ डेवलपिंग एंड इम्प्रूविंग डे बाय डे। यस, हिन ते ॻाल्हि थी सघे थी कि हुन में एतिरी रैपिड ग्रोथ नथी पई थिए जेकी असांजी रिक्वायरमेंट आहे। जीअं असांजी ग्लोबल चैलेंजिस या ग्लोबल चेंजिस थियण पियूं, हुन जे हिसाब सां असांजो जेको रेट आहे सफ़ा घटि आहे एज़ कम्पेयर टू दी अदर रीजनल कंट्रीज़। पर हुन में बि असां हिन मौज़ू ते मुख़्तलिफ़ फोरम्स ते डेवलपमेंट थिए पई, उन पेस खे इम्प्रूव कयूं पिया ऐं कैटलिक रोल प्ले इंशाल्लाह असांजे अचण वारे ॾींहंनि में असांजी गवर्नमेंट करे पई, जंहिंसां इंशाल्लाह उमेदु आहे कि असांजो। सर, तव्हां कीअं उमेदु सुठी पॉज़िटिव कीअं था रखो जॾहिं असां हिकिड़ो ओवरऑल कंपैरिज़न कयूं था यूनिवर्सिटीज़ जो, ख़ासि तौर ते हायर एजुकेशन जो, जेका असां वटि प्रोडक्ट हिकिड़ी अचे थी मार्केट में, जेका असांजा स्टूडेंट्स अचनि था हुननि जो मयारु हिकिड़ो तमामु घणो स्टैंडर्ड हूंदो आहे। पर जनरल तौर ते जेका हिकिड़ो दिमाग़ में माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त जंहिंजी किथे एडमिशन नथी थिए या जिते किथे पास नथा थी सघनि त हू वञी मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में वञी सिंध जी एडमिशन वठनि था, उतां वञी कनि था। इवन पंजाब जा बि माण्हू हिते अची कनि था। पोइ कहिड़े कंपेरिज़न में तव्हां जेको आहे पॉज़िटिव जेका आहे हो पंहिंजनि सां सम्झो था? यस, तव्हांजो हीउ चवणु सही आहे, बिल्कुलु सही आहे कि असांजे सिंध जो जेको करंट रेपुटेशन आहे हीअ आहे कि जेको किथे बि पास कोन थो थिए उहो असांजे सिंध में पास थींदो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते एडमिशन्स वठंदा आहिनि, जेकॾहिं यूनिवर्सिटी हुननि खे पास न कंदी आहिनि पोइ कॉलेज साइड ते हलिया वेंदा आहिनि, हुते खां प्राइवेट या रेगुलर अचणु या न अचणु कॉलेजनि में हू पास थी वेंदा आहिनि। दैट वॉज द सिनेरियो इन आर जुरिसडिक्शन ऑल्सो इन शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी बेनज़ीराबाद। असांजी जुरिसडिक्शन में 4 ज़िला आहिनि, सांगड़, दादू, नौशेरो फिरोज़ ऐं बेनज़ीराबाद। साॻी सूरत हाल असां वटि बि हुई ऐं अञा बि कुझु हद ताईं आहे। असां कोन था चऊं कि असां
हाणे एलिमिनेट करे छॾियो आहे सॼो। पर हुन सिलसिले में हिकिड़ो राइटर लिखियो कापारी धक, जेको असां हणियो आहे रिसेंटली। असां छा कयो आहे, पंहिंजे अफिलिएटेड सभिनी अफिलिएटेड कॉलेजिस जेका हुआ 4 ज़िलनि में, उहो तक़रीबन 30 अफिलिएटेड कॉलेजिस हुआ, डिग्री कॉलेजिस। उन्हनि में जॾहिं असां हिन भेरे में एग्ज़ाम वरितो आहे, हिन भेरे में त असां हुते लाइव मॉनिटरिंग कई आहे एग्ज़ामिनेशन प्रोसेस जी। सर मां हुन ते अचां थो, बिल्कुलु मां इहो चाहींदुमि त इहो कीअं तव्हां जेको आइडियो सॼो डेवलप कयो आहे, आयो कीअं हुयो, हीअ सभु हिन इशूज़ ते गुफ़्तगू कयूं था। पर हिकिड़ो जनरल मां पहिरियों तव्हां खां पुछी वठां त जेका यूनिवर्सिटीज़ असां वटि ऑलरेडी आहिनि, कराची यूनिवर्सिटी हुजे, सिंध यूनिवर्सिटी हुजे, या महरान यूनिवर्सिटी हुजे, या ॿियूं बि यूनिवर्सिटी असां वटि जेका आहिनि, तव्हां सम्झो था त हुते का अहिड़ी शइ आहे जंहिंजे करे जेको असांखे हिन वक़्तु जेका रेपुटेशन खे एॾो नुक़सानु पहुतो आहे, उहो तव्हां छा था सम्झो? त हिकिड़ो फॉर एग्ज़ाम्पल एग्ज़ामिनेशन में कॉपी कल्चर जी ॻाल्हि था कयूं, उहो आहे। ॿियो तव्हां अहिड़ा कहिड़ा फैक्टर सम्झो था जंहिंजे करे हीउ जेको हिकिड़ो इम्पैक्ट असांजे हवाले सां ठही वियो आहे त जिते कोई बि पास नथो थिए उते अची हिन यूनिवर्सिटी में पास थी सघे थो, उहो रीज़न्स तव्हां छा था सम्झो? अच्छा, हुन सिलसिले में छा हूंदो आहे, हुन में असां सभिनी जो ॾोह आहे। Actually, this is not the fault of the universities only, or this is not the fault of the faculty of the university or the administration of the university. This is a social issue. ये असांजो सोशल इशू आहे, ये असांजो यूनिवर्सिटियुनि जो ॾोह कोन्हे सिर्फ़ु। असांजो मुआशिरे में हिकिड़ो डिटीरियोरेशन थी वियो आहे। असांजो हर माण्हू इन्फ्लुएंशियल माण्हू छा कंदो आहे, पंहिंजे ॿारनि खे एडमिशन त कराए थो छॾे, पोइ हुन खां पोइ सभिनी खां पहिरीं जॾहिं एडमिशन थींदो आहे, पोइ उहो प्रेशराइज़ कंदा आहिनि कि असांजे ॿार खे एडमिशन ॾियो। मां जनरली ॻाल्हायां पियो, सही आहे, बिल्कुलु, नॉट स्पेसिफिकली फॉर वन यूनिवर्सिटी और फॉर दी अदर यूनिवर्सिटी। बिल्कुलु, एडमिशन जॾहिं हुनखे सिफ़ारिश सां या प्रेशर सां मिलंदो आहे त पोइ हू क्लासिस अटेंड न कंदो आहे। ठीकु आहे। जॾहिं हू क्लासिस अटेंड न कंदो आहे त पोइ एग्ज़ाम में बि हुनजा नंबर सुठा न हूंदा आहिनि, ठीकु आहे, पोइ सिफ़ारिश सां ई हू पास थी वेंदो आहे। ठीकु आहे। पास थियण खां पोइ जॾहिं नौकिरी ते वेंदो आहे तॾहिं बि हुनखे सिफ़ारिश जी ज़रूरत पवंदी आहे। जॾहिं कमु प्रैक्टिकल लाइफ में अचे थो हुते बि सिफ़ारिश जी ज़रूरत पवंदी। त हिन सां छा थियो, असांजो सॼो जेको सोशल फैब्रिक हुयो उहो ब्रीच थी वियो। ऐं हुन सां हाणे ही जेको सॼो मुआशिरे खे असर नओं असांखे ॾिसणो पवंदो। ऐं हुन सिलसिले में असांजी यूनिवर्सिटी हिकिड़ो खोड़ सारा बोल्ड स्टेप्स वरिता आहिनि, जंहिंमें हिकिड़ो टीचिंग लर्निंग प्रोसेस ते असां पंहिंजी ग्रिप खे स्ट्रॉन्ग कयो आहे। असांजी यूनिवर्सिटी में अच्छा, मां हाणे बिल्कुलु तव्हांजी यूनिवर्सिटी जी हुन ते अचां थो। जेका असांजी यूनिवर्सिटी आहे, जेको तव्हांजो नालो बेनज़ीराबाद भुट्टो शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद आहे, तव्हां सर हिकिड़ो जेको छो हिन जी ज़रूरत महसूसु थी आहे? नंबर 1, छा ऑलरेडी जेका यूनिवर्सिटीज़ आहिनि हू पूरी नथी कनि, फुलफिलमेंट पूरी नथी कनि, या हुनजो जेको असां गुफ़्तगू करूं पिया त जेको हिकिड़ो क्वेश्चन मार्क ठही वियो आहे हुनजी रैपो ते, उहा ज़रूरत हुई, या तव्हां सम्झो था त जेतिरी वधीक यूनिवर्सिटीज़ हूंदियूं ओतिरो बहितरु आहे? पहिरियों त मां तव्हांखां यूनिवर्सिटी जे हवाले सां हिकिड़ो जनरल जेका आहे उहा ज़रूरत छो महसूसु थी आहे? एक्चुअली छा हूंदो आहे, यूनिवर्सिटीज़ मां जेको यूनिवर्सिटीज़ जा मुख़्तलिफ़ मुल्कनि में मुख़्तलिफ़ मॉडल्स आहिनि। असां ॾिसूं था हायर एजुकेशन जी रीच कंहिं ताईं आहे। सही छा आहे त छाकाणि त पहिरीं सिर्फ़ु सिंध में, सॼे सिंध में हिकिड़ी यूनिवर्सिटी हूंदी हुई, सिंध यूनिवर्सिटी। ठीकु। इट कुड नॉट केटर टू द नीड्स ऑफ द फार फ्लंग एरियाज़। कराची यूनिवर्सिटी खां पहिरियों हुई जी, कराची यूनिवर्सिटी त न सिंध यूनिवर्सिटी। अच्छा, जॾहिं कराची हिन जो नालो सिंध यूनिवर्सिटी हूंदो कराची जो, ठीकु आहे। पोइ कराची यूनिवर्सिटी ठही, पोइ शाह लतीफ़ यूनिवर्सिटी ठही। मां जनरल यूनिवर्सिटीज़ जी ॻाल्हायां पियो, छो त खोड़ सारा माण्हू जेका उहो पढ़ाई सां परते रहिजी विया हिन करे। ऐं स्पेशली फॉर द फीमेल्स इट वॉज़ वेरी डिफिकल्ट टू कम फ्रॉम इंटीरियर सिंध टू स्टडी इन जामशोरो और टू कराची। पोइ असां जी गवर्नमेंट हिकिड़ो वाइज़ डिसीजन वरितो ऐं ख़ैरपुर यूनिवर्सिटी बि क़ाइमु कई। हुन खां पोइ असां वटि लास्ट टेन्योर ऑफ द गवर्नमेंट प्रोविंशियल गवर्नमेंट स्टेप्स वरिता। कुझु ॿी जनरल यूनिवर्सिटीज़ कोन हुयूं जंहिंमें असांजी यूनिवर्सिटी बि हुई। मक़सदु मेन ही हुयो कि हर ॿार ताईं हायर एजुकेशन पहुची वञे, छो त स्पेशली गर्ल्स खे मूव करणो ॾाढो ॾुखियो हुयो, स्पेशली इन द रूरल सिंध। तव्हां ऐं असां सभु रूरल सिंध में रहूं था, असां ॼाणूं था पंहिंजे माउ पीउ जी छा सोच हूंदी आहे। हिकिड़ी छोकिरी खे हिकिड़े ॻोठ खां कढे के ॿिए शहर में डिस्ट्रिक्ट में मोकिलणु ॾाढो ॾुखियो आहे। ऐं पोइ हुनजो रहण जो बंदोबस्तु, खाधे पीते जो मसइलो, ही खोड़ सारा मसइला हुआ जंहिंजे करे असांजी छोकिरियूं स्पेशली ऐं जनरली ॿार असांजा पढ़ण सां रहिजी वेंदा हुआ। पोइ हिन सभिनी ॻाल्हियुनि जे करे ज़रूरत बिल्कुलु हुई खोड़ सारी यूनिवर्सिटीज़ जी। मां त हेसि ताईं वञा थो कि हर डिस्ट्रिक्ट में हिकिड़ी यूनिवर्सिटी हुजणु घुरिजे। यस, ऐं हू जॾहिं यूनिवर्सिटी हुजे हिकिड़े पाड़े वारे डिस्ट्रिक्ट में जेके यूनिवर्सिटी कोर्सिस ऑफर करे पई, उहो भर वारी यूनिवर्सिटी ऑफर न करे। सही, ताकी हुननि में जे विच में हिकिड़ो कॉम्पिटिशन बि हुजे ऐं सब्जेक्ट्स जो डिफरेंसिस बि हुजनि। ऐं हुन सां छा थींदो,
हर डिस्ट्रिक्ट जे स्टूडेंट्स खे घर में वेही मौक़ो मिली वेंदो हायर एजुकेशन हासिल करण जो। ठीकु। ऐं हुन सां ॾिसो हिकिड़ो वॾो इम्पैक्ट आहे। आई डू सी इट्स एज़ एन इंडस्ट्री ऑल्सो। उते जॾहिं यूनिवर्सिटी खुलंदी आहे खोड़ सारी एम्प्लॉयमेंट बि थींदी आहे, बेरोज़गारी जी रिडक्शन बि थींदी आहे, ॿारनि खे पढ़ण जो मौक़ो मिलंदो आहे, ऐं हर डिस्ट्रिक्ट जा HR डेवलप थींदी। सही। सुभाणे जॾहिं को रोल प्ले करिणो पवंदो असांखे, जीअं असांजी जियो स्ट्रेटेजिक डेवलपमेंट थियण पयूं इंटरनेशनल सिनेरियो ते, असांखे हुते पंहिंजो रोल प्ले करणो पवंदो। एम्प्लॉयमेंट बि क्रिएट थींदी, पर हुन सां गॾो तमामु घणी अनएम्प्लॉयमेंट बि थिए थी जॾहिं असां जेका आहे तमामु घणा स्टूडेंट्स मार्केट में मोकिलियूं था, ऐं मार्केट में उहे स्टूडेंट्स अचनि था जेका जंहिं सब्जेक्ट्स में जंहिं हुन में तमामु घणी को स्पेस न आहे, त अनएम्प्लॉयमेंट बि तो साॻे वक़्त में थिए थी सर। पर जेकॾहिं इजाज़त ॾियो त मां हिकिड़ो मुख़्तसर ब्रेक वठां, वापसि अची जेका आहे हिकु त इहा तव्हांजी जनरल यूनिवर्सिटी जी ज़रूरत हुई, हुन ते गुफ़्तगू था कयूं, ऐं हुन खां पोइ वरी छा तव्हां सम्झो था त अहिड़ा कहिड़ा स्टेप्स हूंदा जेका हिन यूनिवर्सिटी खे असां ॿियनि यूनिवर्सिटी खां थोरो डिफरेंट जेका आहे डिफरेंशिएट करे सघंदासीं, छा तव्हांजो विज़न आहे, हिन ते गुफ़्तगू कयूं था। जेकर इजाज़त हुजे हिकु मुख़्तसर ब्रेक था वठूं। नाज़रीन, हिकिड़ो मुख़्तसर ब्रेक जो वक़्तु चयो, ब्रेक खां पोइ वापसि अची हिन सिलसिले खे अॻिते था वधायूं। तव्हां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अचो त गुफ़्तगू सिलसिले खे अॻिते था वधायूं। असां सां मौजूदु आहिनि अरशद सलीम साहब, वाइस चांसलर आहिनि शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जा बेनज़ीराबाद में। उन्हनि खां पुछूं था त ब्रेक ते वञण खां पहिरियों असां हिकिड़ो जेको यूनिवर्सिटी जी जेका नीड्स आहिनि, केतिरी ज़रूरत आहिनि, असांखे हुन ते गुफ़्तगू कई। हाणे वरी क्वालिटी जे हवाले सां गुफ़्तगू कयूं था। सवेर जेका सर ॻाल्हि कई त पॉलिटिकल इन्फ्लुएंस बि हूंदा आहिनि जंहिंजे करे एडमिशन्स थींदा आहिनि, वरी अॻिते हिकिड़ी सॼी चेन थी वेंदी आहे, उन्हनि खां कीअं जेका यूनिवर्सिटी खे महफ़ूज़ रखी सघे थो, हिननि सभिनी इश्यूज़ ते गुफ़्तगू कयूं था। जी सर, ब्रेक ते वञण खां पहिरियों असां जेका तव्हां असांखे ब्रीफली यूनिवर्सिटीज़ जेका हिन वक़्तु रिक्वायरमेंट्स आहिनि उहो ॿुधायो। पहिरियों मुंहिंजो हिकिड़ो सुवालु इहो हुयो त अनएम्प्लॉयमेंट बि साइमल्टेनियसली क्रिएट थिए थी जॾहिं असां तमामु घणा स्टूडेंट्स पैदा कयूं था, मार्केट में प्रोड्यूस कयूं था जंहिंजी एतिरी ज़रूरत न आहे, त उहा तव्हां हुन फैक्टर खे कीअं था ॾिसो? ॾिसो, दिस इज़ एक्चुअली द फॉल्ट ऑफ द प्लानिंग। तव्हां जेको ॻाल्हायो पिया न, असांजो विजन हूंदो आहे फ्रॉम द मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन। उहो छा कंदी आहे, विजन पंहिंजो ठाहींदी आहे फॉर द नेक्स्ट 20 और 25 ईयर्स। हुन में हू ॾिसंदा आहिनि कि अचण वारे ॾींहंनि में असांखे कहिड़े कहिड़े शोबे में असांखे HR खपे। अकॉर्डिंगली दे इंस्ट्रक्ट टू द यूनिवर्सिटीज़ टू ओपन दोज डिपार्टमेंट्स विच वुड बी द नीड ऑफ द नेक्स्ट 20 और 25 ईयर्स। जेकॾहिं यूनिवर्सिटीज़ हुननि ते अमल करणु ऐं अहिड़ा ई HR डेवलप करणु त ही मसइलो अनएम्प्लॉयमेंट वारो कॾहिं बि न थींदो। सही। मां मिसाल ॾियां थो, कुझु अर्सा पहिरीं असां कंप्यूटर जा खोड़ सारा पैदा कया। बिल्कुलु जी। पोइ हुन खां पोइ असांखे बिज़नेस यादि आयो त असां बिज़नेस, इंजीनियरिंग, मेडिकल ईअं जीअं पहिरियों असां डॉक्टर हूंदो, हर ॿियो माण्हू डॉक्टर जी शौक़ु हूंदो हो। असांखे पंहिंजी जियो स्ट्रेटेजिक पंहिंजी जेकी सिनेरियो आहे हुनखे बि ॾिसणु खपे। बीइंग एन स्टूडेंट ऑफ द इंटरनेशनल रिलेशंस, मां हीअ अचण वारे ॾींहंनि में ॾिसां पियो कि असांजी हिन ख़िते में, हिन रीजन में सुपर पावर जी शिफ्ट हिकिड़ी थिए पई। हिकिड़ी सुपर पावर हिकिड़े हंधि खां चेंज थियण खां पोइ ॿिए हंधि ते अचे पई। असांखे हीअ सिनेरियो बि ॾिसणो खपे, ऐं जेकॾहिं हू हिते अचे थी, हुन सां गॾु हिकिड़ी मिनी सुपर पावर बि असांखे नज़र अचे पई। हिन ॿिन्ही सुपर पावरनि खे जॾहिं असां ॾिसूं था ऐं असां हुननि जे भर में रहूं पिया, इट मीन्स वी वुड बी द नर्सरी ऑफ दोज टू सुपर पावर्स, और वी वुड बी गिविंग HR टू दोज सुपर पावर्स। हर मूवमेंट जेका थींदी, इकोनॉमिक जेको हब हूंदो, असांजो कंट्री जेको इकोनॉमिक हब थियण वारो आहे, ऐं असांखे हीअ ॾिसणो पवंदो हुन इकोनॉमिक हब जी जेके रिक्वायरमेंट्स आहिनि हुननि खे फुलफिल करण जे लाइ कहिड़े कहिड़े डिपार्टमेंट्स खोलणु खपनि, कहिड़ी कहिड़ी टाइप जी HR असां वटि स्किल्ड हुजे, टेक्नीशियंस कहिड़ा हुजनि, टेक्निकल पीपल कहिड़ा हुजनि, हू सभिनी शयुनि खे ॾिसे पोइ मां सम्झां थो अहिड़ी शयुनि खे मद्देनज़र रखे असां पंहिंजी यूनिवर्सिटी में अहिड़ा डिपार्टमेंट खोलींदा आहियूं, ऐं इन जी हिकिड़ी बाक़ाइदा प्लानिंग थींदी आहे। असांजी सिंडिकेट आहे, असांजी एकेडमिक काउंसिल आहे जेका कॉम्पिटेंट माण्हुनि ते मुश्तमिल आहे, उहे सभिनी हिन खे वेरी क्लोज़ली ॾिसंदा आहिनि। ॾिसण खां पोइ उहे फ़ैसिला कंदा आहिनि कि कहिड़ा कहिड़ा डिपार्टमेंट्स हुजणु घुरिजनि। हाणे मिसाल तव्हां जेका आहे साइंस चाहियो था, सोशल, तव्हां वटि साइंस जी फैकल्टी आहे, ॿियो वरी आर्ट्स जंहिंखे असां हाणे सोशल साइंसिस चऊं था, उहा फैकल्टी आहे, त दिस इज़ वॉट ऑलमोस्ट एवरी अदर यूनिवर्सिटी हैव एज़ वेल। त तव्हां कीअं था सम्झो था त तव्हां जेका आहे उहो कुझु हिननि खां मुख़्तलिफ़? अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि हीअ बि यादि रखिजो कि हीअ जेका एजुकेशन सेक्टर में कॾहिं बि रेवोल्यूशन न थींदी आहे। सही। ऐं रेवोल्यूशन जॾहिं बि ईंदी नुक़सानदेह थींदी। एजुकेशन सेक्टर में हमेशह एवोल्यूशन हूंदो आहे। ठीकु आहे।
एजुकेशन फिलॉसफीज़ जेतिरी बि आहिनि 1960s जी आहिनि, मां तव्हांखे ॿुधाए छॾियां जेका लेटेस्ट एजुकेशनल फिलॉसफीज़ आहिनि उहे 1960s जी आहिनि, उहो अॼु ताईं कारआमद ऐं उहो फुलफिल करणु पियूं असांजी नीड्स खे। इन ॻाल्हियुनि खे मद्देनज़र रखिणो आहे। ऐं जेका चेंजिस ईंदियूं आहिनि प्रोडक्ट में, ऐं हू क्वालिटी एश्योरेंस मैकेनिज़म्स हूंदा आहिनि जेका हुन प्रोडक्ट खे कॉम्पिटेंट ऐं हिन जेको कम्यूनिटी जे लाइ फ़ाइदेमंद उन्हनि खे पैदा कंदा आहिनि। असां जी जेको यूनिक ॻाल्हि हीअ आहे, हिकिड़ो त असां पंहिंजी यूनिवर्सिटी में इनटेक जेका वठूं पिया उनखे सुठे तरीक़े सां नॉट ओनली वी टेक द टेस्ट, वी टेक द इंटरव्यूज़ ऑफ द स्टूडेंट्स ऑल्सो। वंस दे क्वालिफाई दीज टू एंड देन वी टेक द एग्जामिनेशन रिजल्ट्स ऑफ द पास्ट examinations and then we give them the options to take admissions in those departments. हुन खां पोइ असांजी यूनिवर्सिटी वाहिद यूनिवर्सिटी आहे जेको स्टूडेंट्स जी अटेंडेंस अपलोड कंदी आहे। तव्हां असांजे हिकिड़े ॿार जी अटेंडेंस वेबसाइट ते वञो ऐं उते ॾिसो। ऐं जेकॾहिं अच्छा ॿियो कमु असां जेको टेक्नोलॉजी जी मदद वठूं पिया, हू जीअं उहो उन्हनि जा एडमिट कार्ड जेका इशू थींदा आहिनि ऑन वेब बेस्ड एडमिट कार्ड्स इशू थींदा आहिनि। हर स्टूडेंट खे पंहिंजो पासवर्ड ॾेई छॾंदा आहियूं, उहो जीअं लॉगिन थींदो आहे, जेकॾहिं हुनजी अटेंडेंस 75% आहे त हुनजो एडमिट कार्ड प्रिंट थींदो, अदरवाइज़ प्रिंट ई न थींदो। ऐं वी आर वेरी स्ट्रिक्टली फॉलोइंग दिस प्रिंसिपल and we have not been issuing any admit card to those students who has got attendance less than 75%. हिकिड़ो त इहो। ॿियो जॾहिं हू अच्छा असांजी हिकिड़ो रिगरस स्कीम ऑफ स्टडीज़ बि आहे। स्कीम ऑफ स्टडीज़ खां गॾोगॾु असांजी असेसमेंट स्कीम बि आहे। हिकिड़ो ॿार जेकॾहिं हिकु सर्टन लेवल ऑफ परसेंटेज नथो खणे, हुनखे नेक्स्ट सेमेस्टर में प्रमोट असां कोन कंदा आहियूं। अच्छा 50% रखी आहे? न हू 55% आहे। CGPA 2.2 जेकॾहिं CGPA 2.2 न हूंदी, हू नेक्स्ट सेमेस्टर में प्रमोट न थींदो। हिकिड़ो वॾो हिन ते असां सख़्ती सां अमल कयूं पिया। ऐं तव्हां अख़बारनि में बि पढ़ियो हूंदो की असां टर्म बैक कया हुआ। ही अहिड़ा स्टैंडर्ड्स आहिनि। ऐं गॾोगॾु असां छा कयूं पिया, असांजी असेसमेंट स्कीम में असां ॿारनि जी खोड़ सारी शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असांजे स्पेशली रूरल सिंध में न हूंदियूं आहिनि। कंप्यूटर एतिरो सुठो न हूंदो आहे ॿारनि जो, इंग्लिश कम्युनिकेशन एतिरी सुठी न हूंदी आहे, ऐं रिसर्च स्किल्स न हूंदियूं आहिनि। हिननि जे लाइ असां कॉम्प्लीमेंट्री प्रोग्राम्स ऑफर कंदा आहियूं। हर प्रोग्राम जे फर्स्ट सेमेस्टर में हर ॿार ही लाज़मी 3 शयूं पढ़ंदो आहे, अंग्रेज़ी, कंप्यूटर, इंग्लिश, कंप्यूटर ऐं रिसर्च। छो त असां सभु रिसर्च मैथोडोलॉजी ऐं वञण खां पहिरीं उहो हर स्टूडेंट पंहिंजो थीसिस जमा कराईंदो आहे ताकी हू अचण वारी नीड्स खे ॾिसे। सुभाणे हुनखे मार्केट में वञिणो आहे, मार्केट में हुनखे छा ज़रूरत पवंदी ऐं कीअं रिसर्च करणी पवंदी। पोइ दिस इज़ अ यूनिक फीचर ऑफ आवर यूनिवर्सिटी दैट ऑन विच वी डू नॉट कॉम्प्रोमाइज़। कहिड़ी जेके फैकल्टीज़ में तव्हां डिग्री ऑफर था कयो? अच्छा, हिन वक़्तु असां वटि तक़रीबन 11 प्रोग्राम हलनि पिया। 6 डिपार्टमेंट्स आहिनि जंहिंमें बिज़नेस आहे, एजुकेशन आहे, केमिस्ट्री आहे, मीडिया स्टडीज़ आहे, ऐं इन जे अलावा इंग्लिश डिपार्टमेंट आहे, IT आहे, इहे 6 डिपार्टमेंट्स आहिनि असां। अच्छा, असांजा यूनिवर्सिटी में अंडर ग्रेजुएट प्रोग्राम्स बि हलनि पिया ऐं मास्टर प्रोग्राम्स बि हलनि पिया। मां तव्हांखे हिकिड़ी वॾी ख़ुशी जी ख़बर ही ॿुधायां, असांजी यूनिवर्सिटी में तक़रीबन 200 खां मथे स्टूडेंट्स मास्टर्स प्रोग्राम में एनरोल्ड आहिनि। अच्छा, मास्टर प्रोग्राम्स MBA प्रोग्राम जेको असां 3.5 साल जो आहे, विच इज़ इक्वलेंट टू MPhil। अच्छा, यादि रखिजो, एतिरी घणी तादाद में ॿार ॿियनि हंधनि ते न आहिनि। सिंध यूनिवर्सिटी ऑफर करे पई, उहो MBA 2 years ऑफर करे पई, असां 3.5 साल वारा ऑफर कयूं पिया, विच इज़ इक्वलेंट टू 18 years एजुकेशन। हिन में तक़रीबन 200 ॿार आहिनि असां वटि। हिन जे अलावा असांजा MPhil प्रोग्राम सेपरेट आहिनि। MPhil एजुकेशन बि हले पियो, MPhil बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन बि हले पियो, MPhil सोशल साइंसिस भी हले पियो। तो ऑल टुगेदर दे आर ऑलमोस्ट 300 स्टूडेंट्स इन दिस मास्टर्स प्रोग्राम। Right. And we are going to see that in coming 2 or 3 years we are going to give almost 300 MPhil students. 300 almost. सही। अच्छा, जेके कॉलेजेस आहिनि सर, तव्हां सां जेके एफिलिएटेड कॉलेजेस आहिनि, हाणे तव्हां यूनिवर्सिटीज़ जी ॻाल्हि था कयो, तव्हां मेक श्योर करण जी कोशिशि कंदो त हुते जेका आहे एजुकेशन जो स्टैंडर्ड कीअं मेंटेन रहे। तव्हां अटेंडेंस जी ॻाल्हि कई, हुते बि तव्हां 75% अटेंडेंस जी ॻाल्हि था कयो, त इहे सभु शयूं यूनिवर्सिटी जी कैंपसिस जी हद ताईं त सही आहिनि। पर जॾहिं कॉलेजिस जी ॻाल्हि था कयूं त जेका तक़रीबन 30 तव्हां वटि कॉलेजिस आहिनि, डिग्री कॉलेजिस आहिनि, हुते कीअं मेक श्योर कंदो त अटेंडेंस बि पूरी हुजे, या हुते माण्हू भली जहिड़ो बि स्टैंडर्ड हुजे, बसि पेपर ॾियणु तव्हां वटि अची वञे त तव्हां एक्सेप्ट करे वठंदो? न, यस, करंटली जेको सिनेरियो आहे, दिस इज़ नॉट डिफरेंट देन वॉट यू आर सेइंग। करंट स्टैंडर्ड ईअं ई आहे। अच्छा, माना इहो वेरी ऑनेस्ट, लेट मी एडमिट,
छो त रिसेंटली वी हैव अफिलिएटेड दीज कॉलेजेस ऐं असां वटि को जादू जी छड़ी obviously न आहे कि विदिन द फ्लिक ऑफ फिंगर वी कैन मेक चेंजिस। हुन सिलसिले में असां 2-3 स्टेप्स वरिता आहिनि। हिकिड़ो एग्ज़ामिनेशन ते असां कमु कयो आहे, ॿियो असांजो पंहिंजो क्वालिटी एनहांसमेंट सेल आहे जंहिंखे असांजी हिकु डायरेक्टर आहे जेके लुक आफ्टर करे पई। थर्ड असांजो डायरेक्टरेट ऑफ कॉलेजिस आहे। ही 3 एरियाज़ आहिनि जेका हुन कॉलेजनि में एवोल्यूशनरी प्रोसेस चाहिनि था कि थी वञे, स्टार्ट थी वञे। हुन सिलसिले में असां 2 स्टेप्स आउट ऑफ दीज 3 2 स्टेप्स करे छॾिया आहिनि। एग्ज़ामिनेशन असां रिसेंटली वरिता आहिनि जंहिंमें कॉपी कल्चर, तव्हांखे ख़बर आहे असांजे सिंध में इट इज़ क्वाइट अनफॉर्चुनेट कि कॉपी खे रोकणु हिकिड़ो ॾाढो ॾुखियो कमु आहे। सही आहे। ऐं कॉपी खे रोकण वारा पाण हलिया विया। एतिरो ॾुखियो आहे कि हू सर्वाइव ई न करे सघिया पंहिंजी पोस्टनि ते। बट अल्हम्दुलिल्लाह विद आई एम थैंकफुल टू अल्लाह ताला। पोइ मां शुक्रगुज़ार आहियां पंहिंजी पॉलिटिकल लीडरशिप जो, मां शुक्रगुज़ार आहियां टीचर्स एसोसिएशन जो, मां शुक्रगुज़ार आहियां स्टूडेंट फेडरेशन जो, मां शुक्रगुज़ार आहियां मीडिया वारनि जो। इन्हनि सभिनी असांखे साथ ॾिनो ऐं हिननि जे साथ जे करे ई असां हीउ जेको कापारी धक जेको मां लफ़्ज़ इस्तेमालु कयो असां धक हणियो आहे। ऐं असांजे रिसेंट जेका एग्ज़ामिनेशन हुया, हर एग्ज़ामिनेशन सेंटर जे हर कमरे में CCTV कैमरा लॻल हुयो। अच्छा, घणा स्टूडेंट्स हुया जेके एग्ज़ाम जा पेपर? तक़रीबन 11,200 कुछ स्टूडेंट्स हुआ। सभिनी कॉलेजेस में मिला आहे? सभिनी कॉलेजनि में मिला आहे 11,200 स्टूडेंट्स हुया 200 स्टूडेंट जेका एग्ज़ामिनेशन में अपेयर थिया आहिनि। ऐं सभु सेंटर्स जेका हुया उहो तव्हांजी यूनिवर्सिटी में बि हुयो या यूनिवर्सिटी जे अलावा सेंटर्स हुया? असांजी यूनिवर्सिटी में को बि सेंटर न हुयो। सभु कॉलेजेस में सेंटर हुआ ऐं हुननि कॉलेजनि में जे हर ब्लॉक खे असां कवर कयो थ्रू CCTV कैमरा। ठीकु आहे। ऐं हुनजी असां लाइव स्ट्रीमिंग ॾिठी आहे पंहिंजे हेडक्वार्टर में, मेन कैंपस में, यूनिवर्सिटी में। उते हर कमरे, यानी मां तव्हांखे हीअ बि ॿुधाए छॾियां, असांखे ख़बर पवंदी कि दादू जे डिस्ट्रिक्ट दादू जे मेहर सेंटर आहे हिकिड़ो। मेहर सेंटर में रूम नंबर 3 में जेको 3rd रो में चौथो छोकिरो वेठो आहे, उहो नकल करे पियो। पोइ असां हेडक्वार्टर खां उते फ़ोन कंदा कि बाबा हू ॾिसो तव्हांजो ॿारु नकल करे पियो, हुनखे रोकियो। पोइ इन्वेजिलेटर हुनखे झलंदा हुआ। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त पंहिंजो कॉलेजिस हाणे तव्हां चओ था त जेका स्टूडेंट्स हुया हू टोटल नंबर ऑफ स्टूडेंट्स जेका अपेयर थिया एग्ज़ामिनेशन में उहो 11,000? जी, ठीकु आहे। 11,000 जे लाइ तव्हां वटि घणा सेंटर्स हुया? असां वटि 18 सेंटर्स हुआ। 18 सेंटर्स हुया। ऐं इन ईच सेंटर एप्रोक्सीमेटली घणा क्लासरूम्स हूंदा या हिकिड़ो ई हॉल हुयो? घटि में घटि असां 11-12 जेका न घटि में घटि रूम्स हुआ। ठीकु। रूम्स ऐं हॉल इन ईच सेंटर मतिलबु 120 अप्रोक्सीमेटली, या बल्कि सॉरी 200 खां वधीक तव्हां वटि CCTV कैमरा हुया? 300 CCTV कैमरा हुया। 300 CCTV कैमरा हणिया हुआ। उहो CCTV कैमरा जी जेका कवरेज हुई ख़ासि तौर ते क्लासरूम्स में त हुई, एंट्रेंस ते हुई, कॉरिडोर्स में हुई, ताकि जेकॾहिं आमतौर ते छा थींदो हो माज़ी में, जेकॾहिं इजाज़त ॾियो मुख़्तसर मां हिकिड़ो ब्रेक वठां, वापसि अची 300 CCTV कैमरा खे तव्हां चओ था त जेका तव्हांजो लाइव स्ट्रीमिंग थी, ऐं तव्हां पंहिंजे जेको हेड ऑफिस जे या जेका तव्हां हेडक्वार्टर ठाहियो उते वेही मॉनिटर पिया कयो, त इहो 300 खे हिकु वक़्त में मॉनिटर करण बि हिकिड़ो क्वेश्चन आहे। त मां हुन ते बि तव्हांखां पुछां थो कीअं थियो। हिकिड़े मुख़्तसर ब्रेक खां पोइ नाज़रीन हिकु मुख़्तसर ब्रेक वठूं था, वापसि अची जेका हिन सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। तव्हां असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। अचो त गुफ़्तगू सिलसिले खे अॻिते था वधायूं। असां सां मौजूदु आहिनि शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर साहब। अचो त हुननि खां पुछूं था। जी अर्शद साहब, तव्हां ब्रेक थियण खां पहिरियों ॿुधायो त 300 जेका आहिनि CCTV कैमरा हुया जेका तव्हां मॉनिटर करण जे लाइ लॻाया। हाणे मूंखे इहो ॿुधायो त हिकिड़ो नॉर्मल घणो स्टाफ तव्हां उते जेका आहे उहो कयो जेको 300 कैमरनि खे मॉनिटर पिया कयो, या बसि उहो रैंडमली हुया जेके कैमरा अची विया? हिकु वक़्त में त 5, 8, 10 कैमरा 20 कैमरा तव्हां ॾिसी सघो था। 300 जो प्रीव्यू तव्हां वटि अचे पियो ऑल कैमरास जो या स्विचिंग करे ॾिसो पिया? अच्छा, उनमें मां तव्हांखे ॿुधाए छॾियां कि असांजा हर सेंटर ते हिकिड़ो कंट्रोल रूम हुयो। हर सेंटर ते बि हिकिड़ो कंट्रोल रूम हुयो जंहिंमें असांजो हिकिड़ो माण्हू वेठो। ठीकु, यानी 18 सेंटर्स ते 18 माण्हू असांजा वेठा। ठीकु आहे, यूनिवर्सिटी जी तरफ़ां। ठीकु आहे, असांजा एक्सटर्नल एग्ज़ामिनर वेठो हिकिड़ो ऐं हिकिड़ो IT एक्सपर्ट वेठो यूनिवर्सिटी जो हुयो। हुनजो को तालुक़ु कॉलेजनि सां न हुयो। डायरेक्टली हुते वेठा ऐं हू हुते मॉनिटरिंग उहो बि कंदा हुआ ऐं हू बि हुननि खे ॿुधाईंदा कि फलाणे कमरे में चीटिंग प्रोसेस हले पियो, हुनखे काइंडली स्टॉप कयो। हुनजे अलावा असां कंट्रोल रूम हिकिड़ो वॾो ठाहियो जेको मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, दैट इज़ मोर देन 70 by 40।
अच्छा साइज़ जो सॼो हॉल हुयो हिकिड़ो। सॼो हाल हुयो, यानी हिकिड़ी फुल साइज़ जी जेकी स्क्रीन हूंदी आहे जीअं तव्हांजे साम्हूं आहे, जी हिन ते हिकिड़ो सेंटर हूंदो हो। सही की जॾहिं वॾी स्क्रीन आहे, हिन ते हिकिड़ो सेंटर में विंडोज़ हूंदी हुयूं, 10 जी, कमरा त ठीकु। 10 विंडोज़ हूंदी जी हुयूं जी हिकिड़े बिल्कुलु, सेंटर जी, जी जंहिं ते हिकिड़ो माण्हू वेठो ऐं हू उन मॉनिटरिंग करे रहियो, ऐं जिते जिते को मसइलो थींदो पोइ असांजे स्टेशन इंचार्ज जेको एक्सटर्नल एग्ज़ामिनर मां चवां पियो, हुनखे ॿुधाईंदो हुयो। अव्वल त हू पाण ई ॾिसी रहंदो हुयो ऐं हू ऑलरेडी इंटीमेट करे छॾंदो हुयो हुननि खे की हीउ हले पियो। हुनजे बावजूदि बि जेके ख़ासि तौर मॉब्स जेकॾहिं अचनि पिया त हुन जे लाइ असां कंट्रोल रूम खां हुननि खे सपोर्ट ॾियण जी कोशिशि कई। ठीकु। अच्छा, पोइ हीअ त तरीक़ो हुयो हुन मैकेनिज़म्स खे हल करण जो। ॿियो तव्हां हिकिड़ो दिलचस्प मां ॻाल्हि ॿुधाए छॾियां, जीअं इलेक्ट्रिसिटी जी जी बिल्कुलु हालत आहे, तव्हां जी बि ॾिसो बिल्कुलु, पिया, जी हर सेंटर ते असांजा बैकअप जे लाइ UPS मौजूदु हुया, सही ॿ UPS हर सेंटर ते मौजूदु हुया, जेके कैमरानि सां कनेक्टेड कैमरनि सां कनेक्टेड हुया ऐं उन्हनि सॼी रिकॉर्डिंग बि कंदा हुआ। सही। जेकॾहिं उन्हनि जो असां सां कनेक्शन डिस्कनेक्ट थी वञे पोइ हुते रिकॉर्डिंग थी वञे। ठीकु। ख़ासि तौर ते ख़ुदा न ख़ास्ता मॉब्स जे चकरनि में या को हाणे अचूं था मॉब्स वारी ॻाल्हि ते बि, जेका काफ़ी जथा ठाहिया आया उन्हनि, हुन खां पहिरियों इहो पुछणु थो चाहियां त जेका स्टाफ आहे कॉलेजिस जो मोस्टली उहो बि इन्वॉल्व हूंदो आहे, हू बि कॉपी कराईंदा आहिनि, त छा CCTV कैमरानि जे करे हू बि थोरो पाण खे अकाउंटेबल महसूसु पिया कनि, त हिन करे हू बि न पिया कराइनि, या हुननि खे बि तव्हां जेको कॉपरेशन को मीटिंग वीटिंग थी त हू हिन मामले में? हिन सिलसिले में तव्हांखे ॿुधायां, मां तव्हांखे ॿुधायो, असां हिन सिलसिले में सभिनी धुरियुनि खे कॉन्फ्रेंस में वरितो, जंहिंमें सप्ला जी 2 धुरियूं हुयूं। ॿिन्ही धुरियुनि सां असां पुछियो कि तव्हां असांखे ॿुधाए छॾियो छा असां नकल रोकियूं या ईअं हलणु ॾियूं। उहो ॿिन्ही धुरियुनि असांखे फुल कॉपरेशन जी यकीन दहानी कराई ऐं उहो असां अख़बारनि में मुश्तरका एलामिया असां अख़बारनि में ॾिना ऐं ऑन द ग्राउंड्स ऑल्सो दे एक्सटेंडेड फुल कॉपरेशन विद अस एक्सेप्ट सम केसिस असांखे आयो। ऐं हुते बि जेको इशू थियो हो हू तव्हां वारी ॻाल्हि वांगुरु, हुते एडमिनिस्ट्रेटिव जेको विल हुई हुन में किथे न किथे कमज़ोरी हुई। सही। नकल जेकी थींदी आहे या एडमिनिस्ट्रेटिव विल घटि थियण जे करे, पॉलिटिकल विल घटि थियण जे करे, या जेको डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जी विल न हुजे तॾहिं बि थी सघे थी। असां हिन सभिनी डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन खे बि इन्वॉल्व कयो? असां बिल्कुलु डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन खे इन्वॉल्व कयो, लॉ एंड एनफोर्समेंट एजेंसी सां गॾु हुई, हर सेंटर ते पुलिस जी डिप्लॉयमेंट हुई। सही। स्पेशली दादू डिस्ट्रिक्ट में त हर डिस्ट्रिक्ट ते DSP वेठो हो। अच्छा। दादू डिस्ट्रिक्ट में मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, हर सेंटर ते हिकिड़ो DSP स्टेटस जो माण्हू वेठो हो, उन असांजा भरपूर ताउन कयो। यानी तव्हां असां लॉ एनफोर्समेंट एजेंसियुनि जो बि सॼो फुल कॉपरेशन? अच्छा, हाणे ही जेका जथा ठाहे अचनि पिया हिन जे लाइ, जॾहिं ख़बर पई त हाणे मुमकिन आहे कॉपी करणु, त हुन जे लाइ कीअं तव्हां कयो कॉपी? CCTV कैमरा बि भञी छॾिया, छा सिस्टम हुयो? अच्छा, हीअ असां मां तव्हांखे चयो न, कुझु हंधनि ते एडमिनिस्ट्रेटिव विल जी कमी हुई ऐं कुझु हंधनि ते उन्हनि खे इंस्टिगेट कयो वियो। मां तव्हांखे चयो असांजा 3 सेंटर हुआ आउट ऑफ दोस 18 सेंटर्स, 3 हुआ नौशेरा फ़िरोज़ में, हिकिड़ो नौशेरा फ़िरोज़ सिटी इटसेल्फ, कंडियारो ऐं मोरो। हुते छा थियो, हुते कुझु अननोन माण्हू घिड़ी आया ऐं हुननि ॿारनि खे इंस्टिगेट बि कयो ऐं कोशिशि, ऐं असांजा CCTV कैमरा बि भञे छॾिया हुआ। पर जीअं असांखे हीअ ख़बर मिली पोइ असां लॉ एंड एनफोर्समेंट खे एजेंसीज़ खे रिक्वेस्ट कई, हुननि रैपिड एक्शन कयो ऐं हुन ॿारनि खे काम डाउन कयो, काउंसलिंग बि कई, ॻाल्हि ॿोल बि थी ऐं हुन खां पोइ सॼो एग्ज़ाम सुठे तरीक़े सां हलियो। हिकिड़े ॾींहुं ही इशू थिया असांजा तक़रीबन। पोइ जेको एग्ज़ामिनेशन हलियो उहो CCTV कैमरा बंदि करे हलिया या CCTV कैमरा ऑन ई रहिया? हुन ॾींहुं सिर्फ़ु हुन ॾींहुं हिकिड़े पेपर में कुझु हंधनि ते जिते डिस्ट्रक्शन थी वई उते विदाउट CCTV कैमरा हलियो, हिकिड़े ॾींहुं जे हिकिड़े पेपर में। सही। असां पेपर जेका वरिता आहिनि अटकल 100 खां मथे पेपर्स वरिता आहिनि। अच्छा। 14 ॾींहंनि में 14 ॾींहंनि में 100 खां वधीक पेपर असां वरिता आहिनि। हिकिड़े ॾींहुं हिकु पेपर इन सिर्फ़ु 3 ज़िलनि में विदाउट CCTV कैमरो हलियो आहे ऐं हर कमरे में, मां कोन थो चवां कुझु कमरे में जिते डिस्ट्रक्शन थी। बिल्कुलु सही। हिन जे अलावा यानी ओवरऑल यू सी सॼो एग्ज़ामिनेशन ते हले पियो न, नॉर्मल हलियो। ऐं तव्हां कॾहिं बि असांखे चवंदा असां तव्हांखे CC फुटेजिस ॾियूं था ऐं असांखे ॾाढो दिलचस्प रहियो। असां जॾहिं ॾिठो ॿार कैमरनि में ॾिसण पिया, हुनखे हिकिड़ो ख़ौफ़ हुयो, असांखे हिकिड़ो को वॾो चैलेंज न आयो, मां तव्हांखे ॿुधाए छॾियां। अच्छा, कंहिं बि तरफ़ां। जी। अच्छा, मूंखे पहिरियों इहो ॿुधायो त कॉपी केसिस घणा हुया, घणा समझा थो दैट वुड बी अराउंड मोर देन 1000 कॉपी केसिस थिया आहिनि। 11,000 जे स्टूडेंट जी स्ट्रेंथ 1000 जेके तव्हां बिल्कुलु कॉपी कयो आहे या कुझु? छा न, उन कॉपी केसिस थी आहे न, छो त CCTV कैमरा में हुनजी रिकॉर्डिंग आहे न। सही। ॾिसो माज़ी में छा थींदो, माण्हू मुकरी वेंदा हुआ, चवंदा असां न बसि असां, यानी हर धुरी जेकी हूंदी जंहिंजा मां नाला वरिता आहिनि, एडमिनिस्ट्रेशन वारा,
तव्हां जी। टीचर्स वारा चया जी। पॉलिटिकल वारा चया इहे सभु धुरियूं वेंदियूं हुयूं एग्ज़ामिनेशन सेंटर्स में ऐं हुते नकल कराईंदी हुयूं सही नकल कराइण जा बि मुख़्तलिफ़ तरीक़ा हा, हुआ बिल्कुलु तव्हां सभु आहिनि, ॼाणो जी था जी जी बिल्कुलु अच्छा हाणे हुननि खे हिकिड़ो डपु हुयो छो जेकॾहिं असां वेंदासीं पोइ असां कवरेज में अची वेंदा सही। कवरेज में अची वेंदा उनखे जुटलाइणो पॉसिबल मुश्किल आहे सर फीमेल जेके आहिनि छोकिरियूं बि कॉपी केसिस में थियूं आहिनि या हुननि जा बि कोई कैमरा वैमरा जे मिसाल मिलियो आहे बिल्कुलु बिल्कुलु कॉपी केसिस छोकिरियुनि जा बि थिया आहिनि ऐं छोकिरियुनि जे सेंटरनि में छोकी इन्वेजिलेटर बि लेडीज़ हुयूं ऐं उन्हनि जा गर्ल्स कॉलेजिस में ई सेंटर हुआ जंहिंजे करे उन्हनि ते बि कॉपी केसिस थिया हुननि बि को रिएक्शन ॾिनो इहो CCTV कैमरा जे ख़िलाफ़ मां की को तव्हांखे ॿुधाए हीअ टे हुते छोकिरियुनि वारा बि हुया छोकिरियुनि बि हुयूं छोकिरनि जे छोकिरियुनि जे सेंटरनि में बि हुयो उन्हनि बि एहतजाज हिन मसइले ते कयो ऐं मां तव्हांखे कामयाबी जो हिकिड़ो इंडिकेटर हीअ बि ॿुधाए छॾियां ॿारनि हीअ बि चयो की जेसि ताईं हीअ कैमरा हूंदा असां एग्ज़ाम न ॾींदासीं अच्छा मुआशी पंहिंजी पस्ती जा हाल हीअ ॾिसो की पंहिंजा ॿार हीअ चवंदा हुआ की भई जेसि ताईं कैमरा न हटाईंदासीं पेपर न ॾींदासीं पोइ हुननि खे कीअं कन्विंस पर कयो उन्हनि खे कन्विंस कयो की इन जो को हल न आहे कैमरा छो त वी हैड टेकन the provincial political leadership in confidence we had taken provincial leadership in confidence we have taken political student federations in confidence we had taken का फोन आई तव्हांखे का असांखे को सियासी तौर ते अहिड़ो को प्रेशर न आयो कंहिं बि तरफ़ां मां ऑन द रिकॉर्ड चवां पियो असांखे कंहिं बि हंध खां को बि प्रेशर न आयो की असांजे फलाणे माण्हू खे नकल करणु ॾियो दिस इज़ दी हाइट ऑफ दी सक्सेस आई एम टेलिंग यू अच्छा ओवरऑल एक्सपीरियंस कीअं रहियो ऐं पहिरियों इहो सॼी हिन इशू ते ॻाल्हायो आहे त 18 सेंटर्स में तक़रीबन तव्हां चओ था 300 CCTV कैमरा लॻाया आइडिया इनिशिएट कीअं थियो इहो कंहिंजी तरफ़ां आइडिया फ्लोट थियो एक्चुअली मां हिन सिलसिले में मां तोराइतो आहियां पंहिंजी लीडरशिप जो मुंहिंजी लीडरशिप जेको आहे उन असांजे सिंडिकेट में इंटेलिजेंट माण्हू आहिनि हिन में स्पेशली मां शुक्रगुज़ार आहियां डॉक्टर अज़रा फज़ल पेचोहो साहिबा शी इज़ ए रिनाउंड एजुकेशनिस्ट शी हैड इनिशिएटेड दिस आइडिया एंड फ्लोटेड दिस आइडिया टू रिड्यूस द चीटिंग ऐं असां सभु मुतफ़िक़ हुया यार हीअ छो त असांखे लाज़मी करणु खपे दिस इज़ द मैटर ऑफ आर सर्वाइवल जेकॾहिं अॼु हीअ न वरितो वियो एक्शन त पोइ कॾहिं बि न करे सघंदासीं ठीकु पोइ हीअ आइडियो फ्लोट थियो आइडिया खे प्रैक्टिकल करण में असांजो IT डिपार्टमेंट खे कॉन्फिडेंस में वरितो असांजो IT डिपार्टमेंट हिकिड़ो वॾो कॉस्ट हिन जी जेका आहे उहा सॼी आउटसोर्स थियल हुई छा हुयो कीअं कयो हिन जो असां छा कयो ही परचेजिंग हिकिड़ो तरीक़ोकार टेंडरिंग जे थ्रू जेको थींदो आहे पेपरा जो पेपरा जो पेपरा न सेपरा जो हूंदो आहे सेपरा जो सेपरा जे प्रिंसिपल जे तहत उन्हनि जी टेंडरिंग थी जेको सभिनी खां घटि लोएस्ट हुयो उनखे ऑफर कयो वियो तक़रीबन ही इक्विपमेंट जेको असांजो आयो 1 करोड़ जे लॻभॻि आयो जेको वंस आहे ऐं हमेशह जे लाइ हाणे हमेशह रहंदो पोइ यानी वन टाइम हिकिड़ो एक्सपेंडिचर हुयो जेको असां करे छॾियो आहे ऐं मां तव्हांखे ॿुधाए छॾियां हिन खां पोइ सोशल मीडिया ते वञो तव्हां ॾिसंदा हुते खोड़ सारा कॉमेंट्स आहिनि जॾहिं ही नंढड़ी यूनिवर्सिटी ही करे सघे थी त ॿिया बोर्ड्स ॿी यूनिवर्सिटी छो कोन थी करे सघनि असां मां तव्हांखे ॿुधायां थो ऑन द रिकॉर्ड ॿुधायां थो की असांजे सेंटरनि में 90 to 95% चीटिंग असां रोके विया आहियूं 2014 में एग्ज़ामिनेशन जेका तव्हां कंडक्ट कया बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जे अंडर शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जे अंडर हुन में जेका 30 एग्ज़ामिनेशन कॉलेजिस हुया हुन में जेका डिग्री कॉलेजिस यानी जेका हुया हुन में मोस्टली ग्रेजुएशन जा हूंदा या मास्टर्स जा हूंदा कुझु हुन में तव्हां जेका आहे हिकिड़ो तजुर्बो कयो ऐं तव्हां सम्झो था त 95% असां 18 सेंटरनि में कॉपी रोकण में कामयाबु थी आहियो हुन जे सिलसिले हीअ ॿुधाए छॾियां असां हिकिड़ो पायलटिंग बि कई पहिरीं असां हिकिड़ो पहिरीं पायलट एग्ज़ाम बि वरितो एनुअल एग्ज़ाम वठण खां पहिरीं उहो असां तक़रीबन अक्टूबर में वरितो असां पंहिंजे सॼे इक्विपमेंट खे सॼी ह्यूमन रिसोर्सिस खे सभिनी फैसिलिटेशन खे असां टेस्ट करे चुकिया हुआ अक्टूबर में हुनखां पोइ ई फाइनल एग्ज़ामिनेशन असां वरिता आहिनि ऐं हुनमें हर शइ मूवमेंट प्रॉपर तरीक़े सां सीक्रेसी सां ऐं सिक्योर तरीक़े सां ऐं पीसफुल तरीक़े सां मां तव्हांखे ॿुधायो न आउट ऑफ 102 पेपर्स हिकिड़े पेपर में सिर्फ़ु 3 सेंटरनि में इशू थियो हुनजे अलावा हर हंधि ते किथे बि को बि मसइलो न थियो दिस इज़ दी वन ऑफ द इंडिकेटर फॉर द सक्सेसफुल एग्ज़ामिनेशन हाणे ॿीहर तव्हांजा एग्ज़ामिनेशन कॾहिं आहिनि इंशाल्लाह नेक्स्ट डिसंबर में असांजी तादाद अटकल मां डबल ॾिसां पियो छो त ही पार्ट 1 जो एग्ज़ाम हुयो छो त फर्स्ट टाइम असां एफिलिएट कया थी सघे थो त जेका तादाद आहे उहो हाफ थी वञे अधु छॾे वञनि आई डोंट थिंक इम्कानात आहिनि छो त मां वेरी फर्स्ट रिएक्शन ऑफ द कम्युनिटी वट आई सी के दे माइट माइग्रेट टू अदर यूनिवर्सिटीज़ टू अपीयर इन द एग्ज़ामिनेशन हिकु साल 2 साल वेंदा थी सघे थो वञणु पर मां ही ॾिसां थो ऑन द लार्जर स्केल जॾहिं असांजी यूनिवर्सिटी जी डिग्री जी हिकिड़ी
हूंदी वैल्यू हूंदी ऐं क्रेडिबिलिटी हूंदी पोइ हर माण्हू मां तव्हांखे चवां थो हर माण्हू कोशिशि कंदो हिन यूनिवर्सिटी सां अफिलिएटेड कॉलेजिस में एग्ज़ाम ॾिए ताकी हुनखे अॻिते मौक़ा मिलनि नौकिरी जा। अच्छा सर, सिस्टम त ठही वेंदा आहिनि, हुनजी कंटिन्यूएशन हिकिड़ो वॾो प्रोसेस हूंदो आहे ऐं इम्पॉर्टेंट बि इहा ई ॻाल्हि आहे। तव्हां सम्झो था त जेसि ताईं अरशद सलीम साहब आहिनि इहा कोशिशि हले थी, या तव्हां सम्झो था त तव्हां हिकिड़ो सिस्टम हलाए छॾियो आहे, हुन खां पोइ उहो कंटिन्यू रहंदो? Actually, this is a very smart question. I say that is the reality. ऐं असां पंहिंजे कॉन्स्टिट्यूशन में जेको असां यूनिवर्सिटी एक्ट जे मुताबिक़ हलंदी आहे जी, उनजे बाद हिन जा स्टैट्यूट्स हूंदा आहिनि जी, सिस्टम एंड प्रोसीजर्स हूंदा आहिनि। मां हुन सिस्टम एंड प्रोसीजर्स में बि हीअ तब्दीली करे छॾी आहे कि असांजा एग्ज़ामिनेशन जेका आहिनि उहो CCTV कैमरा जी मौजूदगी में थियणु ताकी मां हुजां न हुजां। अरशद सलीम इज़ एन इंडिविजुअल, ही इज़ नॉट द यूनिवर्सिटी। सही ॻाल्हि आहे। मूंखे मां अॼु हिते आहियां, सुभाणे मां के ॿिए हंधि ते हूंदुमि, पोइ असांखे ही अहिड़ा स्टेप्स करणु खपे जेका सस्टेनेबल हुजनि ऐं अचण वारे जेकॾहिं सुठा आहिनि त पोइ हलणु ता क़यामत हलणु ऐं इंशाल्लाह असां कोशिशि कयूं पिया कि हिनखे कॉन्स्टिट्यूशन में खणी अचूं जंहिंखां पोइ इंशाल्लाह ही अॻिते को बि माण्हू हिनखे चेंज क्विकली, छो त मुंहिंजो टाइम जो इशारो थी वियो आहे, मां क्विकली चाहींदुमि त तव्हां जॾहिं हिकिड़ो इहो पायलट कयो ऐं कामयाबु वियो आहे, तव्हां सम्झो था त 90% 95%, छा कंहिं ॿी यूनिवर्सिटी जी असांजी जेका सिंध यूनिवर्सिटीज़ आहिनि कंहिंखे इहो ख़्यालु आयो त इहो एग्ज़ाम्पल जेका असां वटि हिकिड़ी सेट थी वई आहे 30,000 जे स्टूडेंट जे स्केल ते, उहो बि को मज़ाक़ न आहे, त हुनखे असां पंहिंजी जॻहियुनि ते बि करे ॾिसूं? को तव्हां जिसां अहिड़ो कंहिं यूनिवर्सिटी जे राब्तनि में को ॿियो को अहिड़ो तव्हांखे लॻो त को इन्फ्लुएंस आहिनि? मां ही ॾिसां थो कि दी कम्युनिटी वुड आस्क टू दी अदर यूनिवर्सिटीज़ एंड एग्ज़ामिनेशन बोर्ड्स ऑल्सो। पर मां फ़िलहाल अहिड़ी का ॿियनि जी तरफ़ां डेवलपमेंट नज़र न आई। डेवलपमेंट अञा ताईं नज़र न आई आहे, कॉलेज पर मां तव्हांखे ॿुधाए छॾियां ही थींदो हाणे थींदो। मां तव्हांखे हिकिड़ी टाइम घटि आहे हुनजे बावजूदि ॿुधायां थो। अॼु खां को 4-5 महीना पहिरीं मूंखे हिकिड़े डायरेक्टर जनरल कॉलेजिस घुरायो, हिन एग्ज़ामिनेशन जे मथे हिकिड़ी ब्रीफिंग ॾेई छॾियां सभिनी कॉलेजनि खे, सॼे सिंध जा प्रिंसिपल्स वेठा। जॾहिं मां ही आइडियो फ्लोट कयो त हिकिड़ो बोर्ड जो माण्हू बि मूंसां गॾु वेठो, मुंहिंजे हिन आइडिया ते तमामु खिलियो हुयो। अच्छा, ॾाढो खिलियो, उनखे चए छॾियो ही दिस इज़ इम्प्रैक्टिकल। मां चयो साईं इंशाल्लाह थींदो हुई। पोइ अॼु हुन माण्हू बि अॼु ॾिठो हूंदो, ही इज़ अ रिनाउन पर्सन वन ऑफ द एग्ज़ामिनेशन बोर्ड, ऐं 2-3 VC बि वेठा मूंसां गॾु। पर हाणे हू पाण बि माण्हू रियलाइज़ कंदो कि हीउ मुमकिन आहे। टेक्नोलॉजी जे बग़ैर को बि क़ौम जेकॾहिं चाहे थी रेवोल्यूशन खणी अचण जे लाइ त हुनखे टेक्नोलॉजी जी मदद वठणी पवंदी। एडवांसमेंट जारी ॻाल्हि आहे सर। मां तव्हांजो वॾो थोराइतो आहियां, तव्हां असांजे प्रोग्राम में असांखे वक़्तु ॾिनो, कुझु तशनीगी रहिजी वई। मां चाहियां पियो त जेका रिसर्च मैथोडोलॉजी आहे, लेटेस्ट जेका टीचिंग मैथड्स आहिनि ऐं ख़ासि तौर ते हायर एजुकेशन में तमामु घणो जेका आहे चेंजिस अची वियूं आहिनि मैथड्स में टीचिंग जे बि। हाणे असां ॾिसूं था त जेको मॉडर्न शयूं अचण जे करे, इंटरनेट अचण जे करे पढ़ाई जा तरीक़ा बि मुख़्तलिफ़ थिया आहिनि ऐं टीचिंग जा तरीक़ा बि मुख़्तलिफ़ थिया आहिनि। हिननि ते बि गुफ़्तगू कयूं, पर मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदुमि त कंहिं ॿिए प्रोग्राम में ज़रूरु असांजो गेस्ट थियो। मूंखे बि लॻे पियो कि तकड़ में खोड़ सारी शयूं असां कवर न करे सघिया आहियूं। जी जी, पोइ इंशाल्लाह नेक्स्ट टाइम ज़रूरु कंदासीं। सर तव्हांजी वॾी महिरबानी। थैंकफुल टू योर TV चैनल, यू इनवाइटेड अस। वॾी महिरबानी सर तव्हांजी। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थो थिए, पर हिकिड़ी नंढी ॻाल्हि इहा आहे त मिसाल मौजूदु आहिनि जेका अंग्रेज़ी में चवंदा आहिनि, इफ देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे। त जेकॾहिं असां चाहियूं त ऐं पाण सिंसियर हुजूं त तालीम जे स्टैंडर्ड खे वाक़ई बहितर करिणो आहे, त का अहिड़ी शइ न आहे जंहिंजे लाइ असांखे मार्स मां माण्हू घुराइणा पवनि या को जुपिटर्स मां अची इहो सिस्टम बहितर कनि। असांजा पंहिंजा माण्हू हिन सिस्टम खे बहितर करे सघनि था। सिर्फ़ु जेकॾहिं तव्हां ऐं मां इहो सोचूं त असांखे बहितर करण जे लाइ पंहिंजो किरदारु अदा करिणो आहे, त सिस्टम वाक़ई बहितर थी सघे थो। तालीम अहिड़ो हिसो आहे सिस्टम जो, जेकॾहिं सिस्टम में तालीमी निज़ाम ख़राबु आहे त सॼो सिस्टम ख़राबु आहे, सॼी क़ौमनि जो जेको बका आहे उहो वॾो क्वेश्चन मार्क थी थो वञे। हिन सां गॾु पंहिंजे होस्ट नवीद नाज़िम जतोई खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।